नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त शाइस्ता मददगार घर में लीगल एड सिविल सोसाइटी तरफ़ां हिकु प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे, जंहिंमें ठरी मिरवा जी अवाम ऐं शाइस्ता मददगार घर जे उहिदेदारनि वर्करनि वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते ज़िले खैरपुर मीरज जे लीगल एड सिविल सोसाइटी जे ज़िले ऑफिसरनि मोहम्मद बाकर सूमरो बदरदीन ऐं ॿियनि मीडिया अॾो ॿुधायो त असां ज़िले खैरपुर मीरज जी अवाम जी बिना कंहिं फीस जे कानूनी मशूरा पिण मदद कई है। इन मौके ते मोहम्मद बाकर ॿुधायो त असांजी तंज़ीम लीगल एड सिविल सोसाइटी तरफ़ां हर तालुके में प्रोग्राम मुनक़द कंदा रहंदासीं। इन मौके ते शाइस्ता मददगार घुर जे अॻवाननि गुलाम मुर्तज़ा बांभण, मोहम्मद अमीन ख़ासकेली, वकील अयाज़ अली जोगी, यूथ विंग जे नायब सदर उमर अब्बास बांभण, वकील शफी मोहम्मद जोगी, सहाफ़ी इरशाद फुल, सहाफ़ी मोहम्मद इकबाल सूमरो, सहाफ़ी मोहम्मद यासीन जावरी ऐं शहर जे माण्हुनि वॾे तादाद में शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।